अमरीकी तारीख़ में पहिरियों भेरो अॻूणे अमरीकी सदर खे सज़ा। डोनाल्ड ट्रंप जे फ़हिश फिल्मुनि में अदाकारा खे ख़ामोश रहण लाइ रक़म ॾियण जे केस में ॾोही करार। अॻूणे अमरीकी सदर खे सज़ा जो बाज़ाब्ता ऐलान 11 जुलाई ते कयो वेंदो। डोनाल्ड ट्रंप इल्ज़ामनि खे रद्द कंदे केस संदसि तौहीन करार ॾेई छॾियो। सहाफ़ी मीरपुर माथिले में हथियार बंदन हथां क़त्ल थियल सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़त्ल ख़िलाफ़ अदालती जांच लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जो क़त्ल खुलियल दहशतगर्दी आहे। हमले जे 7 खां पोइ केस दाख़िल करे जांच मुतासिर करण जी कोशिश कई वई। नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जी जांच लाइ हाई कोर्ट जे जज ते बदल जुडिशल कमीशन क़ाइमु कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि चीन जे दौरे जी तयारियुनि बाबति आला सतही इजलास। ॿिन्ही मुल्कनि जे नतीजो ॾींदड़ बिज़नेस टू बिज़नेस मुलाक़ातुनि बाबति मज़बूत प्लान जोड़ण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त हुकूमत चीनी सनअतकारनि ऐं सीड़पकारनि खे हर मुमकिन सहूलियत फराहम कंदी। पढ़ी आफ़ीज़ी तर्जुमान मुमताज़ ज़रा बलोच चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 4 खां 8 जून ताईं चीन जो दौरो कंदो। दौरे दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीनी सदर सां बि मुलाक़ात कंदो। वालारल कश्मीर में इंसानी हक़नि जूं संगीन भञकड़ियूं थी रहियूं आहिनि। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर सां आज़रबाईजान जे परॾेही वज़ीर जी मुलाक़ात। दिफ़ा ऐं सलामती समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़। तहरीक इंसाफ़ बानी ख़िलाफ़ तकरारी ट्वीट केस जी जांच में अॻभराई न थी सघी। अॻूणे वज़ीर आज़म FIA साइबर क्राइम टीम खे जवाब ॾियण खां इनकार करे छॾियो। बख्शापुर में संगावती तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा क़त्ल। हथियारबंदनि शबीर भंगवार, शौकत, शबान अली ऐं माजिद खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूलनि जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो लाश रखी धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त संदनि 4 नौजवाननि खे बेगुनाह गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। वाक़िए में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। मोरे वेझो 2 धुरनि में संगावती तकरार तां झेड़ो 2 ॼणा क़त्ल। हथियारबंदनि गोलियूं हणी मुख़्तियार अली ऐं फराज़ अली बुगियो खे क़त्ल करे छॾियो। धुरनि में छिकतां। किंजर वेझो घरू तकरार तां झेड़ में नौजवान ऐं नारी क़त्ल। जवाबदार सलमान सुमरे भेण आमंत ऐं नौजवान आसिफ सुमरे खे क़त्ल करे छॾियो। धुरनि में छिकतां। शिकारपुर में चोरी दौरान मज़ामत करण ते ॻोठाणो बेदर्दी सां क़त्ल। हथियारबंदनि शमन संजराणी खे डंडा हणी क़त्ल करे छॾियो। वाक़िए सबबि इलाइक़े में सोग। खानपुर में 2 मुग़विन जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि पारां मुज़ाहिरो। इंडिया साहिब ते धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त हथियारबंद मोहम्मद अज़ीम बिरोही ऐं अब्दुल हकीम जाफ़री खे अगवा करे विया आहिनि। 2 मुग़विन खे जल्द बाज़ियाब कराए वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। हैदराबाद जे इलाइक़े फरीदाबाद में गैस सिलेंडर धमाको। वधीक 2 ॼणा फोत। फोतुनि जो अंग वधी छती वियो। कराची मुंतक़िल ज़ख़्मियुनि मां केतिरनि जी हालत नाज़ुक। इलाइक़े में सोग। विरहाले में ॻोठाणनि पारां ज़री ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त ओढा बिरादरी जा बासर संदसि ज़मीन ते कब्ज़ो करे ज़ुल्म करे रहिया आहिनि। पुलिस फ़रियाद दाख़िल करण लाइ बदिरां कूड़नि केसनि में धमकी ॾेई वापसि मोटाए छॾियो। ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रहंदो।
सन बरसां झेड़े जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ ॻोठाणे जो एहतजाजी मुज़ाहिरो जे साहिब ते धरणो अॻो ॻोठाणे जो चवणु आहे त मुखालफ़न ज़मीनी तकरार तां हमलो करे संदनि 5 माण्हुनि खे ज़ख़्मी कयो आहे। पुलिस बासरनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। कंबर में हथियारबंदनि जो फुर दौरान मज़ामत करण ते शागिर्द मथां वेशाणो तशदद वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो कंबर लाड़काणे रोड ते धरणो ट्रैफिक मुअतल। ॻोठाणे जो चवणु आहे त हथियारबंदनि फुर दौरान मज़ामत करण ते शागिर्द ख़ादिम हुसैन ते वेशाणो तशदद कयो। पुलिस हथियारबंदनि ख़िलाफ़ केस दाख़िल न करे रही आहे। कोटड़ीअ में पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो कोटड़ी जामशोरे रोड ते धरणो। ॻोठाणे जो चवणु आहे त पुलिस बिना कंहिं जवाज़ चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते वेशाणो तशदद कयो। सिंध में पानी जी खोट बरक़रार आबादगारनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। कुनरी में पुछड़ी जे आबादगारनि जो एहतजाजी मार्च ऐं धरणो। डिगड़ी में कंगरो शाख जे आबादगारनि जो पानी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। क़ौमी क्रिकेट टीम के वर्ल्ड कप खां अॻु वॾो धचको ऑलराउंडर अमाद वसीम इंजीनियर जो शिकार।